सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया त तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे इस्लामी मुल्कनि सां गॾु सेवण में भी असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जे शान में जश्न ईद मिलाद नबी जे सिलसिले में एक रैली सखी पाण सुल्तान मौला सेवण मां सखी पाण सुल्तान जे दरगाह जे सेन तां कढी वई, जेका सखी पाण सुल्तान मौला सहता मौला मेमन मौला खां थींदे दादू रोड सेवण खां थींदे दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे गोल्डन गेट जे चौक ते पहुती। यह रैली में राहूजा मौला सेवण सखी पाण सुल्तान मौला सेवण सहता मौला सेवण मेमन मौला सेवण जे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकाने दीवाननि ऐं सेवण शहर जे मुख़्तलिफ़ महलनि जे माण्हुनि ने शिरकत पिणु कई। जॾहिं त ही रैली जेका सखी पाण सुल्तान जे मज़ार सेवण खां शुरू थी, जेका दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे चौक ते हिक वॾी रैलीअ में शामिल थी। जॾहिं त हिन जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैलीअ जे सिलसिले में म्यूनिसिपल कमेटी सेवण जे सेनेटरी इंचार्ज बाकर हुसैन शेख पारां रैलीअ जे गुज़रंदड़ रस्तनि ते सफ़ाई ऐं चूने वग़ैरह जो इंतज़ाम पिणु बहितर करायो वियो।